नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। पिथोरो मां अहम ख़बर आहे। उमरकोट ब्यूरो चीफ मोहम्मद सुमार कादरी बजीर जी रिपोर्ट मुताबिक़ पिथोरो शहर में भरपासे जे इलाइक़नि में पीअण जे साफ़ पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे, जिते इंसान, जानवर ऐं पखी सख़्त गर्मी सबबि सख़्त तकलीफ़ुनि जो शिकार आहिनि। पाणी जे अदम मौजूदगी सबबि शहर में करबला जहिड़ो मंज़र पैदा थी वियो आहे। इन ॾुखी सूरत हाल ते गणती जो इज़हार कंदे पीर सैद ताज हुसैन शाह जिलानी अल कादरी पंजतनी टाउन इंतज़ामिया ऐं खाही शाख जे SDO खे सख़्त अपील कई आहे त फ़ौरी तौर ते पीअण जो साफ़ पाणी अवाम ताईं पहुचायो वञे। पीर ताज हुसैन शाह जिलानी वाज़े लफ़्ज़नि में चिताव ॾींदे चयो आहे त जेकॾहिं तुर्त पाणी जी फ़राहमी जो बंदोबस्तु न कयो वियो त असां अवामी एहतजाज लाइ ॿाहिरि निकिरंदासीं, जंहिंजी सॼी ज़िम्मेवारी लापरवाह अमलदारनि ते आइद थींदी। पीर साहब वधीक चयो त बेज़ुबान जानवरनि, पखियुनि ऐं इंसाननि ते रहम कयो वञे ऐं इंसानी बुनियादनि ते तुर्त क़दम खयां वञनि। अवाम बि मुतालबो करे रही आहे त शदीद गर्मी ऐं बहरान खे नज़र में रखंदे तुर्त पाणी फ़राहम कयो वञे त जीअं वधीक इंसानी ऐं जानी नुक़सान खां बची सघिजे।